मसलो इहो आहे वकुड़ाइनि जी भिक में असांजी ज़मीन आहे सम्झो त असां पाण ॿाहिरि रड़की पोखी कंदा उन्हनि जी भिक में ज़मीन आहे असां नाहक भतेखोरी करनि था नाहक काराइनि जो इल्ज़ाम मड़ियो अथऊं त जीअं ज़मीन हिननि खां वठूं असांखे ज़मीन ते वञणु नथा ॾियनि हर साल फ़सुलु करणु वेंदा आहियूं उते पाणी बंदि कंदा आहिनि हे हो ऐं जेको आहे कोर्ट में केस दाख़िल आहिनि पोइ बि माना 3 महीना थिया आहिनि कोर्ट न विया आहिनि उन छोकिरी खे नाहक इल्ज़ाम हणी मुंहिंजे भाउ सां मड़ियो अथऊं ऐं असांजे ज़मीन खे भेलाइनि था फ़सलनि ते कब्ज़ो हेॾां बकरियूं छॾे ॾिनियूं अथऊं असांजा ॿजरे बि ज़मीन आहिनि उते फ़सल ते वञणु नथा ॾियनि असां हुकूमत के अर्ज़ु कयूं था त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे असां ग़रीब आहियूं असां लावारिस आहियूं असांजी को बि मदद नथो करे SSB जेकमबाद कलीम इमाम साहब खे अपील कयूं था SHO मीरपुर बुरड़ो DSP ठुल खे अर्ज़ु कयूं था त असांजे भाउ सां इंसाफ़ कयो वञे ग़रीब सां नाहक कयो अथऊं काराइनि जो इल्ज़ाम ॾेई फ़सल ते वञणु बंदि फ़सल भेलाइनि था इल्ज़ाम आयो अथऊं असां इंसाफ़ था घुरूं नाजाइज़ी असांखे इल्ज़ाम आयो अथऊं असां मज़लूम काॾे वञूं भाउ असां ग़रीब माण्हू मज़ूरी कंदा वञी तुरबत छा कजे असांखे इंसाफ़ कबे असां उहिदेदारनि खे चऊं था त असांखे इंसाफ़ कराए ॾियनि ऐं सरदार चीफ सरदार सदाम हुसैन ख़ान खे बि अर्ज़ु था कयूं था असां सां इंसाफ़ कयो वञे ख़ाली पीली में इल्ज़ाम आयो अथऊं।